सलाम साथियों, होस्ट काशान। अज तव्हांखे ॿुधाईंदसि बड़ जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। बड़ जो वण सिंध जे सायादार वणनि में अहम जाइ वलारे थो। कद जो वॾो पन घाटा ऐं थुल्हा जंग में ॼण छपर छांव बणियल हुजे। बड़ जो वण अक्सर करे वारियासी ऐं ज़रख़ाई ज़मीन में थिए थो। अचो तव्हांखे हिन बड़ जो सैर करायूं। हू ॾिसो, हू घाटो ऐं डिघो वण बड़ जो बीठल आहे। पहुची वियासीं असां बड़ जे वण वटि। ही ॾिसो, पहुची वियासीं। बड़ जो वण अक्सर करे वारियासी ऐं ज़रख़ाई ज़मीन में थिए थो। वण दिल जी शक्ल जहिड़ा 4 खां 5 इंचनि ताईं थींदा आहिनि। ही ॾिसो, बड़ जूं टारियूं गोल ऐं लसियूं थींदियूं आहिनि। टारियुनि मां पननि लाइ निकिरंदड़ ॾांडियुनि मां खीर बि निकिरंदो आहे। अचो असां ही पटी ॾिसूं था। ॾिसो किथां खीर निकिरेसि थो। ये ॾिसो, था थोरो थोरो खीर निकिरेसि पियो। बड़ जो तुड़ अजीब हूंदो आहे। बड़ जे तुड़ में हर पासे ॾोरा निकतल हूंदा आहिनि, जेके बड़ जी तुड़ खे ख़ौफ़ाइतो बणाईंदा आहिनि। अचो असां बड़ जे वण जी तुड़ जा ॾोरा ॾिसूं था। ही ॾिसो, बड़ जी तुड़ मां निकिरंदड़ टारियूं अक्सर करे ज़मीन ॾांहुं रुख करे पाणनि जियां ज़मीन में गिरी वेंदियूं आहिनि, जेके सघियूं थी तुड़ जी जिसामत में वधारी सां गॾु ॾोरनि जी शक्ल बि अख़्तियार कंदियूं आहिनि। ही ॾिसो, हे टारियूं अंदरि घिड़ी वियूं आहिनि। ही वरी ही हितां ये अंदर ही भी गिड़ी वेजा। बड़ जो तुड़ थुल्हो थींदो अक्सर करे 10 खां 12 फुट हमचोरस थी वञे थो। बड़ जे वण जो कद 50 खां 60 फुटनि ताईं डिघो थिए थो। बड़ जे वण जी कद ऐं जिसामत जे करे हिन जी छांव थधी ऐं घाटी रहंदी आहे, जंहिं करे बड़ जी छांव में अक्सर माण्हुनि ऐं पखियुनि जो मेड़ो मतल हूंदो आहे। बड़ जे पननि खे उठ ऐं ॿकरियूं शौक़ सां खाईंदियूं आहिनि। बड़ जे वण जो मेवो इंजीर जहिड़ो थींदो आहे, जंहिं मां बड़ जी नई नस्ल बि फुटंदी आहे। अचो तव्हांखे हिन जो मेवो ॾेखारियूं। ये ॾिसो, बड़ जे वण खे ॿहिराड़ी जा माण्हू इलाज लाइ बि कतबाड़ीनि था। ॿहिराड़ी में नंढड़नि ॿारनि तोड़े वॾनि जो तारू किरी पवंदो आहे, जंहिं करे तमामु घणी खंघ थी पवंदी आहे या आवाज़ में चीचराहट थींदो आहे, जंहिं लाइ बड़ जो खीर हथ जे अंगूठे खे हणे तारू खे ज़ोर सां मथे दॿाईंदा आहिनि त तारू चढ़ी वेंदो आहे ऐं खंघ ऐं आवाज़ जी चीचराहट में शिफ़ा मिलियो वञे।
बड़ जे तोड़ मां चोॾा लड़की तंदनि जी सूरत अख़्तियार कंदा आहिनि, जन खे बड़ जी ॾाढ़ी या बड़ जो ॼारो चयो वेंदो आहे। हीअ ॾिसो, कैमरा खे थोरो परे करे ॾिसंदा त तव्हांखे हीअ सफ़ा ॾाढ़ी जीअं नज़र ईंदी। बड़ जी ॾाढ़ी खे ॿहिराड़ी जा माण्हू ऐं हिकमत सां जुड़ियल माण्हू मुख़्तलिफ़ दवाउनि जा नुस्ख़ा जोड़े केतिरनि ई ॻुझनि मर्ज़नि में पिणकत आणीनि था। सिंध जे वणनि में बड़ जो वणु तमामु वॾी उमिरि वारो वणु लेखियो वञे थो। चवनि था त हिन वण जी उमिरि लॻभॻि 1000 साल थिए थी। हिन वण जूं पाणूं ज़मीन में मज़बूती सां खुतल हूंदियूं आहिनि, जंहिं करे हिन वण खे तेज़ हवाऊं ऐं तूफ़ान बि किराए न आहिनि सघंदा। बड़ जो वणु ॿुध मज़हब वारनि लाइ पाक वण जी हैसियत सां पिणु सुञातो वञे थो, छाकाणि त गौतम बुद्ध हिन वण जे हेठियां वेही केतिरनि ई सालनि ताईं तपस्या कई। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।